अपडेट कयूं पिया आमांखे पंगरियो खां जिते एचआरजेडीओ न्यूज़ जी रिपोर्टर मोहम्मद उर्स मौजूद पंगरियो लॻ यूसी खान शाह जे ॻोठ रमज़ान ख़ासकेली में मलूक ख़ासकेली जे घर ते कपरी बिरादरी जे माण्हुनि ओचितो हमलो करे ॾिनो। जॾहिं त ज़मीन सरकारी आहे जंहिंजो 15 साल पहिरीं सकलेन मिर्ज़ा जी निगरानी में फ़ैसिलो बि कयो वियो हो। मुतासिरनि वज़ीर आला सिंध ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। काफ़ी वक़्तु थियो आहे असांखे फ़ैसिला थिया मोहम्मद खान ऐं मिर्ज़ा जे दौर में उहे आया असांखे हिननि फ़ैसिलो करे विया जेको हिननि जे पंहिंजे मुआक़े में ॾेई अॼु उहो जेको आया 15 साल थिया असीं वेठा हुआसीं वरी उहो हींअर आया हुन दौर में असांखे लोड़ा वटे पायूं ॾेई असांखे वॾो सरकारी आहे ऐं असांजी अपील आहे इमरान खान खे वज़ीर आला खे सिंध खे त असांजो जेको तो माना हक़ी फ़ैसिलो थिए ग़रीब आहियूं पैसूं उछला ठेला ॾेई ॿारे मूं अची पंहिंजी माउ खे झलियो ॿाम मूं चयोमांसि हल विढ़ंदा ऐं मूंखे त ॿारे छॾींदा ऐं हलियो वियसि पंहिंजो पीउ हुनखे सॾु कयो मूं चयो हीअ ॻाल्हि आहे मसइलो आहे उहो दौड़ी आयो त हिननि बाहि ॾेई ऐं माना शुरू थी आहे घर में खिड़ी माना ज़ोरी असांखे कढी धका ॾेई त असांखे रवानो करे असीं वियासीं घर मंझि मेंह सड़ियो ते वेही उहा मेंह बि काफ़र न खोली ज़ुल्म असां सां कयो अथनि हक़ी हक़ी असांजो न थियो आहे को बि इंसाफ़ असां सां न थियो। एचआरजेडीओ न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।